अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। क्राइम रिपोर्टर सिंध एजाज़ हुसैन मेमन की ख़बर मूजिब डहर की वेझो खिरोई जे शहर बिरादरी जो पंजाब पुलिस खिलाफ़ एहतजाज। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़ौमी अवामी तहरीक जे सीनियर अॻवान लुत्फ़ मियां शार सुमैत खिरोई जे 9 माण्हुनि मथां पंजाब जे शहर बिरादरी जे लोकल वॾेरनि तरफ़ां कोट सब्ज़ल थाणे ते कूड़ी FIR दाख़िल कराइण ते सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं SSP रहीम यार ख़ान खां IG पंजाब खां मुतालबो कयूं था त साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे FIR फौरी तौर ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। ते पंजाब पुलिस कोट सब्ज़ल थाणे ते जेकी कूड़ी FIR कई वई आहे उन जी असीं मुस्लिम लीग नून ज़िले घोटकी जे प्लेटफार्म तां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं SP घोटकी रहीम यार ख़ान DIG ऐं उन सां गॾोगॾु IG पंजाब खां मुतालबो कयूं था त इन जी इंक्वायरी करे जेकी इहे सियासी अॻवाननि खे बेगुनाह कूड़ी FIR में फसायो वियो आहे इन खे फौरी तौर ख़त्म कयो वञे।